सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जी खुशबू अञा बि सॼी सिंध में महकी रही आहे। हैदराबाद में बि अञा ताईं सकाफ़ती तक़रीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी आहे। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते कासिमाबाद जे महलीज ग्रामर हायर सेकेंडरी स्कूल में शानदार सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई। हिन शानदार सकाफ़ती तक़रीब में शागिर्दनि शागिर्दियाणियुनि तोड़े संदनि उस्तादनि सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत कई, जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर फ़तेह मोहम्मद बुरफ़त, स्कूल जे मालिक रहमतुल्लाह डोमकी, पीपी अॻवान हिना दस्तगीर ऐं ॿियनि ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। असां हर साल कल्चर डे मल्हाईंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु वरी हितां जे पेरेंट्स, लेडीज़ पेरेंट्स ऐं ॿारनि जे लाइ मीना बाज़ार बि लॻाईंदा आहियूं ताकी हिन इलाइक़े में एक्टिविटी बि थिए ऐं ॿारनि खे बि थोरो पंहिंजो एक्टिव पार्ट अदा करणु खपिजे, त जीअं असां न सिर्फ़ु एजुकेशन जे मथां तवजो ॾियूं पर पंहिंजी सिंधी सकाफ़त खे बि उजागर कयूं। आउं सम्झां थो त सकाफ़त खे बचाइण जो वॾे में वॾो जेको ज़रियो आहे उहो क्वालिटी एजुकेशन आहे। त मां सम्झां थो तालीमी इदारनि में पंहिंजे ॿारनि खे इहो ज़बान हुजे, सकाफ़त हुजे, ड्रेस हुजे, पंहिंजूं रीतूं रस्मूं, पाकिस्तान सां मोहबत, सिंध सां मोहबत, इहो तमामु सुठो पैगाम। मुंहिंजे ख़्याल में जेके माण्हू पंहिंजो कल्चर विसारंदा आहिनि उहे पाण ई कोन हूंदा आहिनि, त इन करे असांजो पंहिंजो कल्चर विसारणु न खपे। ॿार तोड़े ॿारनि जूं माइरूं, असां पाण स्कूल वारी एडमिनिस्ट्रेशन असां तमामु घणो इंजॉय कंदा आहियूं ऐं सॼो साल इन ॾींहं जो इंतज़ारु कंदा आहियूं। सकाफ़ती तक़रीब में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ क़ौमी ऐं सकाफ़ती गीतनि ते टेबलोस पेश करे तमामु घणी दाद हासिल कई। महलीज स्कूल पारां मुनक़द कयल हिन शानदार सकाफ़ती तक़रीब में सिंध जी अज़ीम ऐं शानाइती सकाफ़त खे भेटा पेश करण जे लाइ सकाफ़ती मीना बाज़ार बि लॻाई वई, जंहिंमें सकाफ़ती वेस वॻनि, सिंधी खाधनि ऐं रांदियुनि समेत ऐं ॿिया सकाफ़ती स्टॉल लॻाए सिंध जी सुखड़ियुनि जी नुमाइश पिणु कई वई। अॼु ॾाढो मज़ो पियो अचे। इलाही ॾाढो मज़ो पियो अचे। असां हर साल ईंदा आहियूं, मज़ो ईंदो आहे इलाही ॾाढो। मूंखे गग्गो वणंदो आहे, शरारो वणंदो आहे ऐं सिंधी भर्थ वणंदो आहे। अॼु इलाही सारो मज़ो पियो अचे, छाजे करे असांजे स्कूल में कल्चर डे आहे, मीना बाज़ार बि आहे, त इन करे असां पार्टिसिपेट बि कयो आहे। फाउंडेशन, लिपस्टिक, आई शेड, नेल पेंट, लाइनर, मस्कारो सभु मज़ो ॾाढो पियो अचे। जी हा, माशाल्लाह सां सुठी ख़रीदारी थिए पई, ॿार जाम खिलौना वठी विया आहिनि। मां स्टॉल हर साल हिते लॻाईंदी आहियां ताकी जेके गर्ल्स नंढड़ा ॿार था अचनि त उन्हनि खे पंहिंजी रेंज हिसाब 10 खां वठी यानी जेतिरी बि रेंज हुजे ॿारनि जी असां उहे अफोर्ड करे सघनि त उन्हनि लाइ असां अरेंज करे शइ रखंदा आहियूं। तमामु घणो तव्हां ॿारनि खे पाण ॾिसी सघो था। असां अॼु सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं पंहिंजे स्कूल में। हिन शानदार सकाफ़ती तक़रीब में शिरकत कंदड़ ख़ासि महिमाननि, उस्तादनि, वालदेन तोड़े शागिर्दनि सिंध टीवी नेटवर्क पारां अज़ीम सकाफ़त खे उजागर करण वारे खयल अहम क़दम खे साराईंदे चयो त सिंध टीवी नेटवर्क जस लहिणे जंहिं पंहिंजी अज़ीम ऐं शानाइती सकाफ़त खे उजागर करण जे लाइ अहम क़दम खयों आहे। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।